बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, हिकु नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 21 दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे किस्सो बादशाह ऐं वज़ीर जो। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सुवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे बादशाह माना हुक्मरान। लफ़्ज़ आहे ॾाहो माना अकुलमंद या सियाणो। लफ़्ज़ आहे वज़ीर माना बादशाह जो नाइब। लफ़्ज़ आहे इबादत माना बंदगी। लफ़्ज़ आहे अगूणे माना गुज़रियल या पुराणे। लफ़्ज़ आहे खाउंस माना हुन खां। लफ़्ज़ आहे ओचितो माना अचानक। लफ़्ज़ आहे झंग माना ॿेलो। लफ़्ज़ आहे वरंदी माना जवाब। लफ़्ज़ आहे मशगूल माना मसरूफ़। पोइ लफ़्ज़ आहे रवानो थियो माना हलियो। लफ़्ज़ आहे वराणियो माना जवाब ॾिनो। पोइ लफ़्ज़ आहे गुफ़्तगू माना ॻाल्हि ॿोल। लफ़्ज़ आहे ताम माना उम्दो खाधो। लफ़्ज़ आहे ख़ुदि माना पाण। लफ़्ज़ आहे ख़ौफ़ माना डप। पोइ लफ़्ज़ आहे निगहबानी माना संभाल या नज़रदारी। पोइ लफ़्ज़ आहे ॿाझारो माना महिरबान। पोइ लफ़्ज़ आहे लाजवाब करणु माना चुप कराइणु। पोइ लफ़्ज़ आहे सबबु माना कारण। लफ़्ज़ आहे हाज़िरी माना पेशी। लफ़्ज़ आहे पहिरो माना चौकी। लफ़्ज़ आहे हमेशह माना सदाईं। लफ़्ज़ आहे ग़लती माना ख़ता। लफ़्ज़ आहे किस्सो माना कहाणी। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, हिन कहाणीअ में कंहिंजो किस्सो बयानु कयो वियो आहे। जवाब, हिन कहाणीअ में बादशाह ऐं उन जे वज़ीर जो किस्सो बयानु कयो वियो आहे। सवाल नंबर ॿियो, वज़ीर बादशाह खे छो छॾे वियो। जवाब, वज़ीर बादशाह खे अल्लाह पाक जी इबादत करण लाइ छॾे वियो। सवाल नंबर टियों, बादशाह नए वज़ीर खां अॻूणे वज़ीर बाबति छा पुछियो। जवाब, बादशाह नए वज़ीर खां अॻूणे वज़ीर बाबति पुछियो त संदसि कहिड़ो हाल आहे। सवाल नंबर चोथों, नए वज़ीर बादशाह खे कहिड़ो जवाब ॾिनो। जवाब, नए वज़ीर बादशाह खे जवाब ॾिनो त पुराणो वज़ीर झंग में रहे थो ऐं अल्लाह पाक जी इबादत में एतिरो त मशगूल आहे जो कंहिं वटि अचे वञे ई कोन। सवाल नंबर 5, बादशाह ऐं अॻूणे वज़ीर जे मुलाक़ात जो अहवालु ॿुधायो। जवाब, बादशाह जॾहिं अॻूणे वज़ीर खां पुछियो त हू खेसि छो छॾे वियो त हुन ॿुधायो त हू जॾहिं बादशाह वटि हो त खेसि हर वक़्तु बादशाह जी ख़िदमत करणी पवंदी हुई ऐं नाराज़गीअ जो डपु हूंदो हो, पर हाणे संदसि बादशाह अल्लाह पाक आहे, जंहिं वटि खेसि कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ कोन्हे। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो ऐं जुमलनि में इस्तेमालु करियो। लफ़्ज़ आहिनि गुफ़्तगू, ख़ुदि, निगहबानी, ॾाहो, ताम। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं।
लफ़्ज़ आहे गुफ्तगू माना ॻाल्हि ॿोल। जुमिलो लिखंदासीं असांखे अख़लाक़ ते ॿधल गुफ्तगू करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे ख़ुदि माना पाण। जुमिलो लिखंदासीं इंसान पहिरियां ई ख़ुदि खे सुधारे। पोइ लफ़्ज़ आहे निगहबानी माना संभाल। जुमिलो लिखंदासीं असांखे पंहिंजे घर जी निगहबानी करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे ॾाहो माना अकुलमंद या सियाणो। जुमिलो लिखंदासीं मक़बूल हिकु ॾाहो माण्हू आहे। पोइ लफ़्ज़ आहे ताम माना उम्दो खाधो। जुमिलो लिखंदासीं शादीअ जी दावत में केतिरनि ई क़िस्मनि जा ताम मौजूदु आहिनि। जीम हिन कहाणीअ मां असांखे कहिड़ो सबक़ु मिले थो? जवाबु हिन कहाणीअ मां असांखे इहो सबक़ु मिले थो त अल्लाह ताला हिन काइनात जे समूरे मख़लूक़ जो मालिक ऐं बादशाह आहे। उहो ई सारे मख़लूक़ जी निगहबानी करे थो, खाराए थो, प्यारे थो ऐं असांजे जान ऐं माल जी हिफ़ाज़त करे थो। असांजी सिर्फ़ु इहा ज़िमेदारी आहे त असां उनखे हर वक़्तु यादि करियूं, सिर्फ़ु उन जी बंदगी करे उनखे ॿाॾायूं ऐं उन जी तारीफ़ सां गॾु पाकाई बयानु कंदा रहूं। हू वॾो माफ़ करण वारो ऐं वॾो रहम करण वारो आहे। दाल ॿारो अव्हांखे ॿी का अहिड़ी कहाणी यादि हुजे त ॿुधायो। जी दोस्तो हाणे कहाणी लिखंदासीं। ॿारो घणो अॻु प्राइमरी चौथे दर्जे जे किताब में हिकु सची कहाणी पढ़ी हुई जेका इंतिहाई सबक़ आमोज़ आहे। उनखे चङीअ तरह पढ़ी हमेशह असांखे उन ते अमल करण जी कोशिशि करणु घुरिजे। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त पहिरीं आलमी जंग जी फ़तह खां पोइ पंजाब हुकूमत तरफ़ां माण्हुनि में ज़मीनूं विरहाइजी रहियूं हुयूं। हिकु ॾींहुं हिकु पीर साहिबु अलामा इक़बाल रहमतुल्लाह अलैह सां मिलणु आयो। खेसि चवणु लॻो त डॉक्टर साहिबु मूंखे बि हिकु दरख़्वास्त लिखी ॾियो त मन कुझु ज़मीन मिली वञेमि। अलामा इक़बाल रहमतुल्लाह अलैह हुन ॾांहुं अजब मां ॾिठो ऐं चयाईं त तव्हांखे ख़बर आहे त इहा ज़मीन कंहिंजी आहे? पीर साहिबु अहिड़ो सुवालु ॿुधी हैरान थी वियो ऐं चवणु लॻो त जॾहिं हुकूमत ज़मीन विरहाए रही आहे त ज़रूरु हुकूमत जी ई हूंदी। अलामा इक़बाल रहमतुल्लाह अलैह चयो त पीर साहिबु हिकु किताबु आहे जो तमामु क़दीम आहे। उन जो नालो क़ुरान पाक आहे। उन में लिखियलु आहे त सॼी ज़मीन अल्लाह पाक जी आहे। जेकॾहिं चओ त उन जे नाले दरख़्वास्त लिखी ॾियांव। पीर साहिबु सम्झू माण्हू हो सो चवणु लॻो त अव्हां बिल्कुलु सच था चओ। अल्लाह ताला हर शइ जो मालिक आहे ऐं इंसाननि खे उन खां ई घुरणु खपे। हाणे आऊं कंहिं हाकिम खे ज़मीन लाइ न चवंदुसि। कुझु वक़्त खां पोइ पीर साहिबु वरी अलामा इक़बाल रहमतुल्लाह अलैह सां मिलणु आयो ऐं ॿुधायांइसि त सचपच अल्लाह ताला मूंखे
पाणी ज़मीन अता कई। उहा हिन तरह जो मुंहिंजे किन फ़ौजी मुरीदनि अज़ ख़ुदि पंहिंजे आफ़ीसरनि खे चई ज़मीन मुंहिंजे हवाले कराई आहे। हिन मां मालूम थिए थो त दुनिया जा हाकिम बराबरि उन जा मालिक आहिनि, पर असुल में सभु शइ जो मालिक अल्लाह ताला आहे। हे अव्हांखे हिन कहाणीअ जो कहिड़ो किरदारु पसंदि आयो ऐं छो? जवाब: असांखे किताब में ॾिनल कहाणीअ जो ई किरदारु पसंदि आयो। अव्हां वटि मूंखे इहो ख़ौफ़ रहंदो हो त जेकॾहिं मूंखां का ग़लती थी वई त अव्हीं मूंखे माफ़ न कंदा, पर हाणे मुंहिंजो बादशाह अल्लाह ताला एॾो त बाझारो आहे जो हज़ारें ग़लतियूं माफ़ करे छॾींदो आहे। असांखे मथियूं किरदारु इन करे पसंदि आहे त दुनिया जे हाकिमनि अॻियां उहो घणो ख़ौफ़ रहंदो आहे त हू असांजी कयल ग़लतियुनि खे माफ़ न कंदा, पर अल्लाह ताला त गुनाहनि खां तौबा करण जे इंतज़ार में आहे त मुंहिंजो बानो कॾहिं थो तौबा करे त मां हुन जी तौबा खे क़बूल करियां। वाव, हिन कहाणीअ जो बुनियादी ख़्यालु कहिड़ो आहे? जवाब: हिन किताब में ॾिनल कहाणीअ जो बुनियादी ख़्यालु हीअ आहे त माण्हू हर वक़्तु अल्लाह ताला खे हाकिम ऐं बादशाह सम्झे ऐं उन ख़्याल जी रोशनीअ में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। हाय, हेठि ॾिनल जुमिलो पढ़ो। नंबर पहिरियों, पखी उॾामे थो। मथे ॾिनल जुमिले में पखी फ़ाइल आहे ऐं उॾामे थो फ़इल आहे। अव्हां अहिड़ा के बि टे जुमिला लिखो जंहिं में फ़ाइल ऐं फ़इल हुजे। जी दोस्तों, हाणे असां फ़ाइल ऐं फ़इल लिखंदासूं। जुमिलो पहिरियों, फ़ैसल लिखे थो। फ़ैसल फ़ाइल आहे ऐं लिखे थो फ़इल आहे। जुमिलो ॿियो, सजाद सुम्हे थो। सजाद फ़ाइल आहे ऐं सुम्हे थो फ़इल आहे। अहिड़े तरह सां जुमिलो टियों, हमज़ा खाए थो। हमज़ा फ़ाइल आहे, खाए थो फ़इल आहे। तोए जुमिलो पहिरियों, अकबर ऐं राणी गॾु पढ़ंदा आहिनि। जुमिलो ॿियो, आऊं अचां हा पर गाॾी कान मिली। जुमिलो टियों, उस्ताद चयो त सुभाणे मोकल आहे। मथे ॼाणायल जुमिलनि में ऐं पर त अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेकी ॿिनि लफ़्ज़नि या जुमिलनि खे जोड़ीनि था। इन्हनि खे हर्फ़ जुमिलो चइबो आहे। इन्हनि लफ़्ज़नि मां ॿिया के जुमिला ठाहे ॾेखारियो। जी दोस्तों, हाणे असां जुमिला ठाहींदासीं। जुमिलो पहिरियों, असलम ऐं अकबर पाण में भाउर आहिनि। जुमिलो ॿियो, अतीक होशियारु छोकिरो आहे पर ॻाल्हाइण में बदअख़लाक़ आहे। जुमिलो टियों, जेकॾहिं तूं मूंखे माफ़ कंदे त मां बि तोखे माफ़ कंदुसि। ये मुज़क्कर जा मुअनस लिखो। जी दोस्तों, हाणे मुज़क्करनि जा मुअनस लिखंदासीं। लफ़्ज़ मुज़क्कर बादशाह, मुअनस राणी।
लफ्ज़ मुज़क्कर मर्द, मुअन्निस औरत। लफ्ज़ मुज़क्कर डाहू, मुअन्निस डाही। लफ्ज़ मुज़क्कर शहज़ादो, मुअन्निस शहज़ादी।